तवी सब गुरु रामदास साहब के प्यार में जुड़ा बैठा हो सत्संग जी। हर साल की तरह इन साल भी तवी सतगुरु जी याद में जपदा बैठा हो सतनाम सतनाम। और ही कृपा है गुरु रामदास साहब जी जो पान सब ते सतगुरु जी सदके जुड़े बैठा साहिब गुरु रामदास सच्चे पातशाह जो प्रकाश 1534 9 अक्टूबर लाहौर चूना मंडी। खबर आई नालो जो चूना मंडी छो पयो। इलाही माण्हुनि खे त ख़बर ही ना है कि गुरु रामदास साहब जो जन्म स्थान पाकिस्तान में है। मां चवां तो 60% माण्हुनि खे ख़बर ना है कि गुरु रामदास साहब जो प्रकाश हिते पाकिस्तान में है, प्रकाश स्थान। ॿाहिरां शोर छाजो आहे दादा? जी लंगर न हलियो आहे त शोर बंदि करायो। सतनाम रामदास जी। पिता हरदास राम जे घर और माता दया कौर सत उनके घर गुरु रामदास साहब जो प्रकाश थे। सत्संग जी गुरु रामदास पातशाह हिकड़ा ही पुट्रा गुरु रामदास साहब पिता हरदास राम जा हिकड़ा ही पुट्रा। पर बदकिस्मती गुरु रामदास साहब जी 4 साल जा थिया पिता गुजारिया, पिता चलाणो करिया। जने गुरु रामदास साहब 9 साल जा थिया तो माता भी चलाणो करी वई। तवी पाण इहो ॿुधायो कि 9 साल जो ॿार जंहिंजो माता पिता जो सायो सिर तां हलियो वञे उहो कीअं जिंदगी गुज़ारदो। इते चूना मंडी नालो इते हीरा तराशा वेंदा हा। इन चूना मंडी में इते हीरन मोतिन उन्हनि जे तराशण जो कम हलदो। उन्हनि हीरन मोतिन जे तराशण में उन नगरी में हिकड़ो परमात्मा जे तरफा हीरो प्रगट थियो जंहिंजो नालो पयो गुरु रामदास साहब। तो गुरु रामदास साहब नंढे हुंदे छोला खपाइंदा। लाहौर जे घिटन में पी जॾहिं गुज़ारे वियो तो तांखे ख़बर आहे सत्संग जी निर्धन आदर कोई न दे, लाख जतन करे ओ चित न धरे। पैसे वारे जे हर को पोया हुंदा, गरीब के कोई खंगदो ही कोने को। सतनाम। पैसे वारे जी हर को सार संभालंदो, गरीब जी कोई तबियत भी नहीं पुछदो। तो दुनिया जो रीति रिवाज वो थी तो इहो जेको सलूक आहे न इहो गुरु रामदास साहब सां भी उन्हनि जे मिटन माइटन कयो आहे। सोढी कुल जा सभई रहण वारा इते रहंदा। गुरु रामदास सच्चे पातशाह जा मिट माइट सब इते रहंदा। माता छोला ठाहे ॾींदी थाल में। गिटन गिटन में गुरु रामदास साहब होको ॾेई करे छोला विकिणंदा हा। छोला वठो जी अजकल होको लगदो आहे ताज़ा चेहरा छोला। तो एड़ो होको गुरु रामदास साहब ॾींदा हा।
सतगुरु जी मिठड़ी आवाज बुधी करे मानू छोला वठण ईंदा, लेकिन कई बार छोला बची भी पंदा, सेल न थींदा, तो कुछ पैसा मिलदा उन्हनि मां गुरु रामदास साहब जे पातशाह जे घर जो गुजारो हलदो हो। सतनाम सतनाम जपो सतनाम। थोड़ो वेझा थींदा अचो तो मथो टेकण में थोड़ी दिक्कत आवड़ी। सारे जपो वाहिगुरु, करो कृपा वाहिगुरु वाहिगुरु। सासंग जी आवाज ना है, सारे जपो वाहिगुरु।